चाचे ॾिसो शीयन में वलियो नज़र कोन ईंदो, वहाबियुनि में वलियो नज़र कोन ईंदो, अहले हदीसन में वलियो नज़र न ईंदो। जे भिटाई त असांजो, जे कलंदर त असांजो, जे समन सरकार त असांजो, जे शाह गोदड़ियो त असांजो, जे गाजी शाह सोणो त असांजो, जे शाह गोदड़ियो त असांजो, जे पीर मिठो त असांजो, जे सोणो कंबर वारो साईं त असांजो, जे अलाहाबाद वारो साईं त असांजो, जे मशोइन वारो साईं त असांजो। बाकरान वारो साईं त असांजो। केतरनि जा नाला खणा, जांच करे ॾिस त सभु वली असांजा, हिननि जा वॾा ई असांजा हुया। पर हाणे हे जो खरी पिया आहिनि त ख़ुदा खां सम्झ ॾे। पिढ़े घणान यारही करे वियो, माणे यारही करे वई, ॾाढो तुंहिंजो उर्स मल्हाए वियो। तूं थो चवी मां हाणे हक़ ते आयो आहियां। हो वरी भंग जो कूंडो पीऊं ऐं हीअं वेठो थी खारस थियसि, वरी ॿिए खे ॿियो हीअं खने वेठो। हो बि छा थो करीं? खारस दिया खन्ना थो, खनी थो त पाण खे खन, मूंखे छो थो खन? चे मां बि ॼाण मुंहिंजी खारस ई नथी लहे। भंग जा कूंडा पीऊं ते असां हक़ ॻोल्हे लथो, असां अहल बैतन जा हुबदार आहियूं। छा जोड़े तूं हुबदार आहीं? जो हुबदार आहीं त नमाज़ पढ़ न, हुबदार आहीं त नमाज़ पढ़ न। मुझे मौला अली शेर खुदा जी नमाज कदे कज़ा न थी आ। इमाम हसन जी नमाज कज़ा न थी आ। इमाम हुसैन जी नमाज कदे न रही आ। इमाम ज़ैनुल आबिदीन नमाज कौन छड़ी आ। इमाम मोहम्मद बाकिर नमाज कौन छड़ी आ। सोने जाफर सादिक नमाज कौन छड़ी आ। मूसा कासिम नमाज कौन छड़ी आ। अली तरसा, अली तकी, हसन अस्करी नमाज कौन छड़ी आ। जान बेतन जो हुबदार रही तो नमाज पढ़ना। कलंदर असांजो आहे। अरे कलंदर जो नालो उस्मान, तूं बि पुट ते उस्मान नालो रखो। नमाज पढ़े कोन, कंहिं तोखे इजाज़त ॾिनी आहे त मायुनि खे बाज़ारुनि में बेपर्द करे कढी अचो? कहिड़ी शरीयत आहे, कहिड़े दीन में लिखियल आहे त मातम जे जुलूस में बेपर्द थी न्याणियूं ॿाहिरि निकिरी अचनि? ज़ाकिर जी न्याणी नथी निकिरे, ग़रीबनि ॿियनि खे सलाह ॾेई उन्हनि जूं न्याणियूं ॿाहिरि कढे थो, पंहिंजी तुंहिंजी न्याणी छो नथी अचे? ही कहिड़ी शरीयत आहे, कहिड़ो दीन आहे? इस्लाम में क़ुरान त चवे थो पर्दो कयो, सतुर कयो। जेका औरत बेपर्द थी घर खां ॿाहिरि निकिरंदी आहे त 70,000 मलाइक उन जे मथां लानत वसाईंदा आहिनि। पर्दो न आहे, सतुर न आहे। मेहड़ जे शहर में सही अध खां वधीक दुकान मायुनि जा खुली विया आहिनि। अरे कुछ गैरत धार मुसलमान, हया धार, अल्लाह जो खौफ रखो। परावा नंग न तके, परावा नंग न निहार, अखियुनि खे बुरी नज़र खां बचाए, बेहयाई वारियूं नज़रूं न कर। मुझे सोने हबीब जो गुलाम आहीं, जे अहल बैतन जो हुबदार आहीं, जे मुझे मदीने वारे मीर जो गुलाम आहीं त महबूब जे तरीक़े ते हली निकार। तौहीद समझणी थई, जे तौहीद समझणी थई त हल 50-60 किलोमीटर अॻिते हलूं लाड़कानी शरीफ़ ते। हल त हली सोने पीर मिठे का पुछा कयूं। सही तौहीद चाहे, रिसालत चाहे। हजरत गौसुज़्ज़मा पीर मिठा सही फरमाए, जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकेंदी रे। जेकर चाही जिथे जो वेखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रे। जेकर चाही
मुराद नू मिलना बिना मुहम्मद रब को गोलने ओ महज है अपने आप को रोलने हाय 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 वली सगोरे जा लफ्ज तो बुध न केड़ा वसनी लफ्ज है ओ बिना मुहम्मद रब को गोलण महज है अपने आप को रोलण बिना सिबान दे खीर विलोड़न मुफ्त न उम्र विञेंदी जेकर चाही अध को मिलना ओ जिथे जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी सही मुखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई हे साईं जेको वेठो आहे न मौलाना मोहम्मद ईसा हे मियां उमरदीन साईं चनन वारा जेकी जोईबरा जे पासे में ॻोठ आहे साईं जन इब्राहिम चन्ना साईं जा तव्हांजा छा थींदा साईं जा ॾाॾा हुया हज़रत मियां साईं मोहम्मद उमरदीन चन्ना रहमतुल्लाह अलैह हिकिड़े अहले दिल हिकिड़े दुर्वेश अहले ज़िक्र मूंखे ॿुधायो त हज़रत साईं मियां उमरदीन चन्ना रहमतुल्लाह अलैह ख्वाब में मदीने वारे मीर जी ज़ियारत थिया अर्ज़ कयूं त या रसूल अल्लाह कुर्बान वञो सोना तव्हां असांजा रहबर आहियो असांजा नबी आहियो साईं असांजी पारत हुजेव असांजी पारत हुजेव मुंहिंजा महबूब सुणा असां तव्हां ते कलमो पढ़ियो असांजी पारत हुजेव त महबूबन करीमन फरमायुसि त बकरी हीणी हुजे डुबरी हुजे पर जे थण सां गॾियल हूंदी त पहर जी मंज़िल ते पहुची वई पर साॼी हुजे कहिड़ी बि मवाड़ हुजे थण खां छिॼी वई त बघिड़ जो शिकार थी वई नची सुभान अल्लाह बकरी हीणी हुजे डुबरी हुजे पर जे थण सां गॾियल हूंदी त मंज़िल ते पहुची थण खां धार थी त बघिड़ जो शिकार थी बस ये फरमाए हिनन पंजी भारत पे कई सरकार दो आलम ये फरमाए इशारो इहो ॾिनो त मुंहिंजो जेको धरणो आहे न मुंहिंजे ग़ुलामन जो वलियन जो सालियन जो इन में शामिल थी पाओ वलियन बुज़ुर्गन वारो ये जमायत जेका है न इन में शामिल थी पाओ इन थण खां जेको थार थियो इहो बघिड़ जो शिकार थी सच ॿुधायो मूंखे त वली बुज़ुर्ग अल्लाह वारा कहिड़ी जमायत में